काश तू मुझे नहीं निभागी भेड़ की जिंदगी में नाची आना तमाने नौकर हार जी मिल्कियत थे सॼी ज़िंदगी ऐश कंदो रहा ऐश सॼी ज़िंदगी एतिरो माल खाधो अथई साॻाई त पोइ बि कोन थो सॼो वेल्डिंग लॻो पियो सवल मां ॾिसां पियो त तूं कुझु मसइलनि खे लिकाइण जी कोशिश पियो कर ऐं उन्हनि खे उलझाए पेश पियो कर त जीअं तुंहिंजो कूड़ उन्हनि मसइलनि में लिकी दॿिजी वञे। चकर खां मां सिर्फ़ु उन गंढ खे खोलण जे चकर में हा जेका गंढ मां वॾे बाबा साईं जी हयातीअ में न खोले सघुसि। चाकर खान सावल वारनि खे आज़ाद करे छॾियो अथई ऐं कंहिंखे बि हिकिड़ो रोंडो न आयो सलामत पंहिंजे घर हलिया विया ऐं चाकर खान पंहिंजे भाउ रावल खे अस्पताल खणाए वियो आहे। हा सिकू या ख़बर असां लाइ वॾी ख़तरनाक आहे। चाकर खान जे सांवल खे रिझाए परचाए ॻोठ वठी थो अचे त पोइ इहो सम्झ सांवल असां लाइ वॾो ख़तरनाक बणंदो।